फेक आईडी ऐं आवाज़ मटाए छोकिरी थी ॻाल्हाइण वारी फील्ड में ज़रूरी हूंदो आहे त तव्हां 2-3 ॾींहं ऑफलाइन थी वञो या नंबर बंदि करे छॾियो त जीअं तव्हांजो शिकार वसवसनि जे वर चढ़ी वञे। उनखे इहो खुटको हुजे त थी सघे थो छोकिरी जी मोबाइल मालिकनि पकती हुजे या सख़्ती वधाए छॾी हुजऊं। फ़ाइदो इहो आहे त हुनखे मुंहिंजे छोकिरी हुजण जो यकीन थींदो ऐं जॾहिं मुंहिंजी कमी महसूसु कंदो न त वापसि अचण ते ओतिरो ई क़दुरु बि कंदो ऐं चवण बि मञींदो। तूं भला स्कूल में इहो पढ़ियो आहे छा? हर शइ जी ख़बर थी, सफ़ा ईअं जराह लॻो पियो आहे। फेक आईडी जी दुनिया जो बेताब बादशाह, किंग ऑफ हैदराबाद, चप्पू। हे त वटि किंग में थी कोती आया। अबा चप्पू, चाचा भली करे आए। अबाए मूंखे मोबाइल में सेटिंग वेटिंग करे ॾे ऐं हे इमरान ख़ान जो नंबर बि फीड करे ॾे, मां वारी माई ॻाल्हाईंदसि ऐं हे नंबर बि मूंखे हणी ॾे पुट वटि। चाचा हिन में त बैलेंस ई कोन्हे को। छा न आहे? हिन में पैसा न आहिनि चाचा, पैसा। हा पोइ हिन में पैसा कीअं पवंदा? मूंखे त 100 रुपयो त विझी ॾिए। 100 रुपयो त बमा वटि कोन्हे को। हिन जो नंबर थो कढां, मिड़ई चरियो कंदोमांसि। चाचा वठि मोबाइल। चङो, मां हाली हलां थो, 100 रुपयो कयां त पोइ तो ॾींदुमि, मां वरी ॻाल्हाईंदासीं इन बारे में। छोकर तूं घणी जमायतां पढ़ियल आहीं? नानी मां ग्रेजुएशन कई आहे। इहो मां पढ़ियल अछे मथे वारी खे सम्झ में ईंदो? मूंखे तूं सवली सिंधी में ॿुधाए न त मां जेको आहे 16 पढ़ियल आहियां, 17 पढ़ियल आहियां, 15 पढ़ियल आहियां, 14 पढ़ियल आहियां, त को दिमाग़ में बि ॻाल्हि वेहे मूंखे। नानी 16 जमायतूं पढ़ियूं आहिनि बसि। 16 पढ़ी दंगो कयो ई? 16 घटि आहिनि न तॾहिं 20 त करे या पछाड़ी। नानी 16 बि घणियूं आहिनि इलाही। जेको 20 कंदो आहे उहो डॉक्टर थी वेंदो आहे। पोइ दागदिराणी हुजे हा त अलाए छा हो, इलाज दिलाज करे हा वतां थी पई दागदरनि खां पैसा फुराईंदी। दागदर दादारी सां त पैसा मेड़नि पिया। हिकु मरीज़ खां 500, 100 मरीज़ बि अचनि त तूं लेखो लॻाए त केतिरो था कमाइनि पिया। थुलो लेखो था ॿधूं, तूं ॿियनि खे हणो खॾ में। जो 100 मरीज़ बि ॾींहं में अचनि त केतिरो कमाए वेंदा? लख रुपया त कमाए विया न। नानी मां उहा डॉक्टर न थियां हा, मां PhD डॉक्टर थियां हा। मुंहिंजे नाले में रुगो डॉक्टर लॻी आहे। अहिड़ो दागदर आई कहिड़े कम जो जेको न मिट माइट जो इलाज करे सघे न छा, छड़ी नाले में दागदर, कमु टके जो बि न। मां अहिड़ी दागदिराणी हुजां त बुॾी मरां। अहिड़े भारी दागदर खां खट ख़ाली भली आहे। इहो कहिड़ो दागदर आहे? रुगो नाले में दागदर, बाक़ी कमु टके जो बि न। न सुई हणणु ॼाणे, न किनोला। पुछेसि त हे कहिड़ो बुखार जी टेबलेट बि न ॿुधाए ॼाणे, बाक़ी नाले में वरी दागदर। लहे खां 2 टुकर शींदो, मां दागदर आहियां, मां दागदर आहियां। नानी PhD स्कॉलर हूंदो आहे उहो, ऐं PhD स्कॉलर जी शुरूआती जेका पघार हूंदी आहे न उहा ई लखनि में हूंदी आहे। ऐं लखनि में हुजेसि खणी किरोड़नि में हुजेसि, पर अहिड़े दागदर खे मां त कोन मञींदसि। PhD डॉक्टर न मिटी, टके जो कमु नथो अचे, नालो वरी PhD डॉक्टर। मां अहिड़े दागदर खे चवंदसि कंहिं न कम जो दागदर। भला न कंहिं कम जो, न कार जो, न सुई हणणु ॼाणे, न का टेबलेट लिखी ॾियणु ॼाणे, अहिड़ो दागदर हूंदो आहे? इन खां त पाड़े वारो कंपाउंडर भलो आहे जेको 2 सुयूं हणी बुखार जी दवा त ॾेई थो छॾे पियो। नानी तव्हां भली ईअं सम्झो। ॿुध, माणे ईंदी थी चकर ते? हा, मिड़ई 6 महीने विज़िट कंदी आहे। छो? घर आहे साइट एरियो आहे जो माणे विज़िट ते ईंदी आहे। आई मीन घुमणु ईंदी आहे। तूं कांगड़ी जी धीअ आहे न? न नानी, अम्मा बेबी, जेका मथे ते ट्रॉल न पाईंदी आहे। तूं बेबीअ जी धीअ आहीं? इहा वाह छा पिरियल जेका नक सां ॻाल्हाईंदी आहे कार पवेसि? नानी अला अला कर, वाह छा किथे अथसि फिरियल? अम्मा नक सां किथे ॻाल्हाईंदी आहे? नक अम्मा सां ॻाल्हाईंदो आहे। वॾी शूम आहे माणे बि। सही आहे न, माण्हू हरूभरू पंहिंजी शइ ॿिए खे छो ॾे। माणे बेबीअ ते कख थी ॾे? दलीरन लठनि जी जड़ ॾिजई, भूतनी जी, ॿियो कमु ई न कजई। हा हलो अबा। हा हलो जानी। केरु थो ॻाल्हाए? मां छोकिरी थी ॻाल्हायां। कंहिंजी छोकिरियां? पापा जी प्रिंसेस डोली थी ॻाल्हायां। हे वठि मुंहिंजी माई सां ॻाल्हाए। मूंखे त तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। केरु आहे? माई आहे का ढोली? अलाह साईं मां सां कहिड़ो कहर कयो थी? मुंहिंजी पहाज इहा रखो फ़ोन त मां इन खे टुकर टुकर थी कयां सिरोटे सां। असांखे टेकलाला जी नथी फरे।
ॻाल्हाइण तो ॾे मतां को कमुकार हुजेसि। हा मंडम, असां खां को कमुकार हुजे त हाज़ुर आहियूं। अलीड़ी मारे छॾी बिशनी, तोखे ॼाणा थी सुञाणा थी तूं चोर आई। अलाह बचाईंदो चोरी चकारी खां। मां मज़दूर माण्हू आहियां, गॾह गाॾो वहाईंदो आहियां। आई मूंखे गॾह गाॾी वारा मज़दूर ॾाढा वणंदा अथई। कम जी ॻाल्हि कर दिड़ी, छा खपे? बंगलो, कार, गाॾी, जोइ जा मुड़ुस, हलाए तूं गॾह गाॾो, ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं थो करे ॼण सदरी पाकिस्तान हुजी। ग़रीब आहियां, दिलि वॾी आहे। इते रखेसि न, दोस्ती कंदे। मां हाली बनी ते आहियां। बनी ते दोस्ती न आहे कबी छा? मुंहिंजो ज़िमीदार मां सां गॾु वेठो आहे। ज़िमीदार सां बि दोस्ती रखंदमि मां। ज़िमीदार ॾिंगो आहे, तोबा कर। शैतान सुबुह जॾहिं कम ते निकिरंदो आहे न त मुंहिंजे ज़िमीदार जे पेरें पई दुआ वठी पोइ निकिरंदो आहे। हल पोइ ज़मीदार खे छॾ मुंहिंजा हारी, बटाई त कंदे न। फ़सुलु लहे त खोड़ बटाई। कहिड़ी आहे इहा धूती रन? रख फ़ोन त कयांसि न बुछड़ो। सफ़ा का वहू चरिया। हिकिड़ी वीचारी बेवा कुराड़ी औरत चए थी त मां ग़रीब आहियां, रन ज़ाल आहियां, कुझु कोन्हे को खाइण का, बटाई शई त मूंखे कुझु ॾिजांइ, तूं छड़ी ग़लति सम्झजांइ। अधी नूरा मावारी ढेबरी कुझु खाए पीए ई नथी। छो? शौधी खे छा शो आहे? अधी उड्रेड़ अथसि। तो वारी ॻाल्हि ते मूंखे हिकिड़ो किसो यादि अचे पियो। हिकिड़ो हो दाना हो शख़्तु, पोइ उन ॾे आई तोजड़ी हिकिड़ी माई पंहिंजी धीअ खे वठी। चए बा हे जेका हे मानी बानी नथी खाए पई। हो दाना त हुयो न, पुछणु लॻो माई तो वारी धीअ कमु कहिड़ो कहिड़ो कंदी आहे? चए बा हे कमु इहो कंदी आहे जो घर में मानी बोड़ पचाईंदी आहे। चए छोकर खां पचाइण वारो कमु बंदि कराए। जे छोरी जी बुख रिहा न कयूं त मां पोतल बाबो न आहियां। छोकर खे बुख लॻी पोइ? अहिड़ी बुख लॻसि जो चई चुप करे। असल में छा हो जो जॾहिं न छोरी मानी पचाईंदी हुई त उन महिल खाईंदी बि हुई, ऐं माणस परेशान त मां वारी धीअ खाए पीए ई नथी। हल सफ़ा को योरो शक तो ॿियो न तॾहिं। अहिड़े दागदर जो आई कहिड़ो फ़ाइदो जेको मिट माइट जो इलाज ई न करे सघे। छड़ी नाले में दागदर, कमु टके जो बि न। अहिड़ो माण्हू दागदर जो नालो हाणे न त बुढी मां थी मरां पई। अहिड़े भाड़ी दागदर को खट ख़ाली भली आहे, PhD न PhD। जंहिंखे टके जो कमु नथो अचे दागदर लॻो पियो आहे, चए मां PhD कई आहे। आई लखु लालत थींदी PhD में। अहिड़ी PhD आहे बि तुंहिंजे कहिड़े कम जी आहे? सिर्फ़ु नाले में दागदर, कमु डॉक्टर वारो टके जो बि न। न सुई हणणु ॼाणे न किरियल हणणु ॼाणे। पाड़े वरी केॾी खिल ईंदी माण्हुनि खे त PhD ते कॉन्सेप्ट कहिड़ो ठाहियो आहे। सॉरी PhD डॉक्टर्स, आई अंडरस्टैंड योर पेन, आई अंडरस्टैंड योर स्ट्रगल, पर छा कया? मासी फुला खे कहिड़ी ख़बर त PhD छा थींदी आहे। इन जे करे माफ़ी पहिरियों अॻु वाटि वठी थी छॾियांव। अॼु दागदरनि वीचारनि खे PhD डॉक्टर वारनि खे नालो वरी PhD डॉक्टर, जेके पाण खे नालो वठणु नथो अचे टोक वरी उहा थी करे। ॻाल्हि त मूंखे इहा थी मारे न क़ुर ते।